जय झूलेलाल। मां मोहित सितपाल तव्हां सभिनीनि जो स्वागत थो कयां अॼु जे एपिसोड में। शुरू था कयूं अॼु जो तारनि जो खेल। शुरू था कयूं अॼु जी तिथीअ सां। अंग्रेज़ी तारीख़ 22 जनवरी 2023, आर्तवार जो ॾींहुं, हिंदू महीनो माघ मास, शुक्ल पक्ष जी एकम। अॼु खां गुप्त नवरात्रा बि शुरू था थियनि। हलो त शुरू कयूं अॼु जे राशिफल सां। मेष राशि। मेष राशि वारनि खे अॼु पंहिंजो मन ऐं बुद्धि स्थिर रखंदा, न त कुछ ना कुछ दुर्घटना घटी थी सघे। पंहिंजो मन पक्को करण जे लाइ मछलियुनि खे अटो खाराईंदा त तव्हांजो ॾींहुं ठीकु वेंदो। वृषभ राशि। वृषभ राशि वारनि जे लाइ अॼु जो ॾींहुं सुठो वेंदो। धन जी प्राप्ति भी थींदी ऐं स्वास्थ्य भी हुननि जो ठीक ही रहंदो। मिथुन राशि। मिथुन राशि वारनि जे लाइ अॼु जो ॾींहुं सोचे सम्झे करे ॻाल्हाइण वारो ॾींहुं आहे। स्वास्थ्य हुननि जो ॾाढो सुठो रहंदो। अॼु ॾींहुं भी ठीक ही वेंदो। कर्क राशि। कर्क राशि वारनि जे लाइ अॼु सुख जी प्राप्ति थींदी। कोई ना कोई शुभ समाचार हुननि खे अॼु ज़रूर मिलणु खपे। इहा संभावना आहे। हुननि जो स्वास्थ्य भी ठीक ही रहंदो। सिंह राशि। सिंह राशि वारनि खे अॼु जे ॾींहं में पंहिंजो वाहन हिकदमि ध्यान सां हलाइणो आहे, न त काई ना काई दुर्घटना थी सघे। पासे में तव्हांजे जेको भी मंदिर हुजे हुन जो दर्शन ज़रूर कंदा त तव्हांजो ॾींहुं सुठो वेंदो। कन्या राशि। कन्या राशि वारनि खे अॼु धन प्राप्ति थींदी, पर हुननि खे पंहिंजे सेहत जो जाम ध्यानु रखणो आहे, न त कोई ना कोई बीमारी भी थी सघे। तुला राशि। तुला राशि वारनि जे लाइ अॼु जे ॾींहं में स्वास्थ्य हुननि जो सुठो रहंदो। धन जी हानि सां बचण जे लाइ तव्हांखे मां लक्ष्मी जी उपासना करणु खपे त तव्हांजो ॾींहुं सुठो वेंदो। वृश्चिक राशि। वृश्चिक राशि वारनि जे लाइ अॼु जो ॾींहुं साधारण रहंदो, ना एतिरो सुठो ना एतिरो ख़राब। गांइ खे चारो खाराइण सां तव्हां पंहिंजो ॾींहुं सुठो करे था सघो। धनु राशि। धनु राशि वारनि जे लाइ अॼु जो ॾींहुं धन प्राप्ति ऐं हुननि जे सेहत में सुधार करण वारो ॾींहुं आहे। कोई भी कमु शुरू करण खां पहिरियों भगवान गणेश जो नालो वठंदा त उहो कार्य अॼु सिद्ध थी वेंदो। मकर राशि। मकर राशि वारनि जे लाइ अॼु यात्राऊं लाभदायक प्राप्त थींदियूं। ऐश्वर्य जी भी प्राप्ति थींदी ऐं साण ई साण सभु कार्य हुननि जा अॼु सिद्ध थींदा। हुननि जे लाइ अॼु जो ॾींहुं ॾाढो शुभ साबित थी वेंदो। कुंभ राशि। कुंभ राशि वारनि खे अॼु जे ॾींहं में पंहिंजे धन जो ऐं ख़र्च जो जाम ध्यानु रखणो आहे। ट्रेडिंग अगरि कंदा आहियो त जाम सोचे सम्झे करे करणी आहे, न त नुक़सान थी थो सघे। तव्हांजो स्वास्थ्य ठीकु रहंदो। मीन राशि। मीन राशि वारनि जे लाइ अॼु जो ॾींहुं सुठो रहंदो। हुननि जो स्वास्थ्य में भी सुधारो थी वेंदो। धन जी प्राप्ति थींदी, पर पंहिंजे हिसाब किताब में पक्को रहंदा ऐं मां लक्ष्मी जी उपासना कंदा त लाभदायक थींदो। अचो त ॾिसूं छा आहे अॼु ज्ञान जे पिटारे में। भगवान सूर्य हिन सॼे ब्रह्मांड में बलशाली ऐं तेजवान मञिया विया आहिनि। हिननि जी उपासना ऐं पूजा करण सां माण्हुनि खे धन जी, बल जी ऐं साण ई साण यश जी प्राप्ति भी थींदी आहे। छो त इहो ई हिकिड़ो देवता आहे जेको असांखे 12 ई महीना रोज़ जा रोज़ दर्शन ॾियनि था। त आर्तवार जे ॾींहुं या की रोज़ भगवान सूर्य नारायण खे जल चाढ़ींदा त तव्हांखे यश जी भी प्राप्ति थींदी ऐं तव्हांजी सभु मनोकामना पूर्ण थींदियूं। त अॼु जो एपिसोड असां हिते ई समाप्त था कयूं। सुभाणे वरी मिलंदासीं असां
तारनि जे खेल में। तेसि ताईं तव्हां सभु ॾिसंदा रहो सिंधी प्लेक्स, सिंधियुनि जो पहिरियों OTT। सत्य सनातन धर्म की जय। जय झूलेलाल।